तकब्बुर खां बचो, वॾाई न करियो, पाण खे वॾो न समझो, कंहिं बि माण्हू खे हक़ीर न समझो त हीअ असां खां घटि आहे। अरे म्या ईअं न आहे, को माण्हू मोतीअ दाणो, थी सघे थो त अलाह साईं वटि उनजो रुतबो तव्हां खां वधीक हुजे। जंहिंखे तव्हांजे नज़रुनि रज़ील करे समझो आहे, उन समाजी माण्हुनि खां दुआऊं करायो पंहिंजे लाइ, थी सघे थो त उन्हनि जी अलाह साईं क़बूल करे, तव्हांजी क़बूल न करे। तकब्बुर न कयो, तवाज़ु इख्तियार करियो, निवड़त पर हक़ीक़ी हुजे। मौलाना अशरफ अली थानवी सुठो ॻाल्हायो आहे इन ते। तव्हां समूरनि खे मालूम हूंदो त के तवाज़ु बि तकब्बुर हूंदा आहिनि। इहे अजीब ॻाल्हि आहे, तवाज़ु बि तकब्बुर हूंदा आहिनि। कीअं? हाणे मां तव्हांखे पाण ई थो सम्झां, तव्हां सम्झी वेंदो। हिकिड़े तारीफ़ कई, ॿिए चवंदा न साईं न, मां त नाचीज़ हक़ीर फ़क़ीर, मां त ईअं ई आहियां। त उते ॿियो चवंदो हा साईं असां बि ईअं सम्झंदा आहियूं। वाकई तव्हां सही था चओ, त चिड़ लॻंदी की न कोन? हिकिड़े तारीफ़ कई, ॿियो वरी चवे त न साईं मां हक़ीर फ़क़ीर नाचीज़, ॿियो वरी माण्हू चए वाकई तव्हां ईअं आहियो, त चिड़ लॻंदी की न कोन? बाबा जेकॾहिं तुंहिंजी तवाज़ो ई निवड़त वाकई हुई त चिड़ तोखे छो थी लॻे? इहा तवाज़ो बि तकब्बुर जी निशानी हूंदी आहे। पाण खे मथां हूं कॾहिं न समझो। ऐं